तव्हां वाटरफॉल त ॾाढा ॾिठा हूंदा, पर के वाटरफॉल खे ज़मीन जे हेठां ॾिसण वञणो पए, इहा हिक अजीब ॻाल्हि हुई। जय श्री झूलेलाल। अॼु मां नेपाल जे पोखरा में एशिया जी सभिनि खां वॾी गुफा गुप्तेश्वर महादेव मंदिर ऐं गुफा जा दर्शन करण लाइ आई आहियां। हिन लाइ असां 100 रुपया नेपाली करेंसी जी टिकट वठी ऐं पहिरीं असांखे 150 ॾाकणियूं लई गुप्तेश्वर महादेव मंदिर में वञणो हो। हिन वक्कड़ वारी ॾाकणियुनि मूंखे झूनी बॉलीवुड पिक्चरनि जी हवेलियुनि जी ॾाकणियुनि जी यादि ॾियारे छॾी। तव्हांखे ॼाण ॾियां, ही एशिया जी सभिनि खां वॾी गुफा आहे ऐं हिन जी ॻोल्हा 50 साल पुठिते थी आहे। हिन में कुदरती शिवलिंग ऐं शेषनाग जी पहाड़नि में आकृति उभरियल आहे। शायदि हिते के ऋषि मुनि तपस्या कई हुजे। असली कुदरत जो करिश्मो त अॻिते हो। 150 खां ॾाकणियूं अॻिते लही असांखे पाणीअ जे ओछल जी तेज आवाज़ ॿुधण अचण लॻियूं। असल में तव्हांखे समूरी दुनिया में शल किथे वाटरफॉल जो पाणी ज़मीन जे अंदर वेंदो नज़र अचे। तव्हां ॾिसो पिया किथे वाटरफॉल उतां खां अचे पियो वाटरफॉल हेठि अची करे पूरो पाताल में पियो वञे। तव्हां ॾिसी था सघो पाणी जो केतिरो वॾो फ्लो आहे। वधीकतर माण्हू नेपाल जे पोखरा शहर में पुॼी हिन जॻह जो नज़ारो ऐं मंदिर जो दर्शन करण ऐं गॾु में एशिया जी सभिनि खां वॾी गुफा खे ॾिसण ज़रूर ईंदा आहिनि।